हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? हिकु ॿियो सुवाल जेको अक्सर थींदो आहे खिवण जे बारे में, त खिवण छा आहे? इहा कहिड़ी बला आहे? छो थींदी आहे? कीअं थींदी आहे? कॾहिं थींदी आहे? इहा रोशनी छा मां निकिरंदी आहे? इहो आवाज़ या गोड़ या गाज जेको बादल या झुड़ मां थींदो आहे, इहो छा चकर आहे? सो उन ते पाण अॼु वीडियो ठाहींदासीं, खिवण आहे छा ऐं छो थींदी आहे। सभ खां पहिरियों त कुझु साइंटिफिक कॉन्सेप्ट्स आहिनि, उहे मां तव्हांखे सम्झायां थो आम आसान ज़ुबान में। उनखां पोइ वरी पाण खिवण सम्झंदासीं त इहा छा आहे। तव्हां ख़बर त हर शइ एटम जी ठहियल आहे ऐं मालिक्यूल्स 2 एटम जा ठहियल हूंदा आहिनि। पाणी या H2O हिकु मालिक्यूल आहे जंहिंमें 2 एटम मिली करे पाणी ठाहींदा आहिनि, यानी कि हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मिली करे पाणी ठाहींदा आहिनि। ठीकु थी वियो, त चई सघिजे थो त मालिक्यूल्स जेके बि आहिनि उहे एटम्स जा ठहियल आहिनि ऐं हर एटम में सेंटर में न्यूक्लियस हूंदो आहे, तव्हांखे सभिनी ख़बर आहे। ऐं न्यूक्लियस जे ॿाहिरां ऑर्बिट कंदा आहिनि इलेक्ट्रॉन। हर एटम जे ॿाहिरां इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि जेके उन एटम खे ऑर्बिट कंदा आहिनि या उनखे ॿाहिरां चकर हणंदा पिया आहिनि, जीअं सिज जे ॿाहिरां ज़मीन चकर हणंदी आहे। सो उहे इलेक्ट्रॉन जेके हूंदा आहिनि, कुझु हूंदा आहिनि स्टेबल शेल में या कंप्लीट शेल में, कुझु हूंदा आहिनि वैलेंस शेल में। हाणे वैलेंस शेल छा हूंदो आहे? यानी कि एटम जो उहो शेल जेको इनकम्पलीट हुजे। अच्छा, पोइ छा थींदो आहे? इनकम्पलीट शेल खे जॾहिं एनर्जी मिलंदी आहे त उहो एक्साइट थी करे उन एटम मां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। अच्छा, ॿाहिरि निकिरण खां पोइ छा थींदो आहे? इलेक्ट्रॉन जॾहिं पंहिंजे एटम जे सम्झ लॻो एनर्जी या बाउंड या हिसार मां या क़ैद मां निकिरी वेंदो आहे त उन एटम ते चार्ज अची वेंदो आहे। ठीकु आहे न, यानी कि उहो आयन थी वेंदो आहे, उन ते चार्ज ईंदो आहे थोरो। ठीकु थी वियो। हाणे अचूं था पाण जुड़ ते। जीअं तव्हांखे मां पहिरियों ॿुधायो त जुड़ जेको आहे उहो वार्म एयर जेका हूंदी आहे न, उहा नॉर्मली घटि वज़न जी हूंदी आहे ऐं कूल एयर जेका हूंदी आहे वधीक वज़न जी हूंदी आहे। त वार्म एयर जेका मथे निकिरी वेंदी आहे आसमान तरफ़, छो जो वज़न घटि हूंदो आहे, पर मथे वञी करे उनमें जेको अच्छा जो कूल एयर हेवी छो हूंदी आहे या उनजो वज़न वधीक छो हूंदो आहे? थधी हवा जो वज़न उन करे मथे हूंदो आहे जो उनमें वाटर कंटेंट वधीक हूंदो आहे। ठीकु आहे, ऐं गरम हवा में वाटर कंटेंट घटि हूंदो आहे, पर हूंदो ज़रूरु आहे। पर जीअं उहा मथे चढ़ंदी आहे हल्की हुजण जे करे, त उनमें जेके वाटर वेपर्स आहिनि उहे कंडेंस थी करे जुड़ ठाहींदा आहिनि। त नॉर्मली जेको जुड़ ठहंदो आहे उहो पाणी हूंदो आहे। पाणी छा जो ठहियल आहे? H2O जो ठहियल आहे। हाणे सम्झो त माना बादल या झुड़ या सिस्टम मींहं जो जुड़ी वियो, त उन सिस्टम में ज़ाहिर आहे एटम मौजूदु आहिनि, छो जो पाणी मौजूदु आहे। एटम जा ज़रा या पाणी जा मालिक्यूल जॾहिं पाण में टकराईंदा आहिनि त उहे एक्साइट थींदा आहिनि, एनर्जी जनरेट थींदी आहे। उहा कीअं थींदी आहे? उहो तव्हां ही मिसाल वठो, का बि शइ जॾहिं गरम थींदी आहे न, उहा बेसिकली एटम्स जी वाइब्रेशन जे करे थींदी आहे। एटम्स जी या मालिक्यूल्स जी मूवमेंट जे करे, हरकत जे करे गर्मी पैदा थींदी आहे। सो जॾहिं जुड़ जे अंदरि एटम्स पाण में टकराईंदा आहिनि ऐं उहे ज़ाहिर जुड़ हवा न आहे। हवा ऐं जुड़ में फ़र्क़ु कहिड़ो आहे? हवा जा एटम ॻुथियल न हूंदा आहिनि, जुड़ जा एटम वधीक वेझा हूंदा आहिनि, उन करे उनमें फ्रिक्शन थींदी आहे, उन करे उन्हनि में एक्साइटेशन थींदी आहे, जंहिंजे नतीजे में इलेक्ट्रॉन उन एटम मां निकिरी वेंदा आहिनि। हाणे जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, इलेक्ट्रॉन निकिरी वेंदो, छा थींदो? इलेक्ट्रॉन निकिरी वञण जे करे उहे एटम में चार्ज पैदा थींदो। ठीकु थी वियो, त जुड़ में बेसिकली चार्ज पैदा थींदो आहे। चार्ज छा आहे? चार्ज तव्हां सम्झो त जीअं तव्हां सियारे में फणी ॾींदा आहियो न, त फणी ॾियण खां पोइ उन कंघी में या फणी में चार्ज ठहंदो आहे। कपिड़े ते रगड़ कंदो त उनमां आवाज़ वेंदो आहे, ऐं राति जो टाइम हूंदो त उनमां तव्हांखे चिणगियूं नज़र ईंदियूं आहिनि। उहा सम्झो खिवण जो फॉर्म आहे हिकिड़ो। सो उहो चार्ज ईअं पैदा थींदो आहे, माना जॾहिं को बि एटम पंहिंजो इलेक्ट्रॉन विञाए छॾींदो आहे त उन ते चार्ज ठहंदो आहे। ॿियो बि तरीक़ो आहे, उनखे फ़िलहाल तव्हां छॾियो। ठीकु आहे। सो जुड़ अंदरि मौजूदु पाणी जे मालिक्यूल्स में जॾहिं पाण में रगड़ थींदी आहे, वाइब्रेशन थींदी आहे, हिकु सां टकराईंदा आहिनि या कोलिजन थींदी आहे, त उन ते चार्ज ठहंदी आहे, उन एटम्स ते चार्ज बिल्डअप थींदो आहे। हाणे पोइ छा थींदो आहे? सो उहो चार्ज जो मिक़दार जेको आहे वक़्त सां गॾु वधंदो वेंदो आहे।
तव्हांजो नॉर्मली जुड़ जा जेके हिकिड़ो लोअर पार्ट हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे अपर पार्ट। ठीकु थी वियो। अपर पार्ट में पॉजिटिव चार्ज ठहंदो आहे, लोअर पार्ट में नेगेटिव चार्ज ठहंदो आहे। ठीकु थी वियो। वरी मां थोरो रिपीट थो कयां तव्हांजे लाइ। जुड़ में पाणी हूंदो आहे, पाणी जा मालिक्यूल्स हूंदा आहिनि, मालिक्यूल्स पाण में कोलाइड कंदा आहिनि त उन्हनि जा वैलेंस शेल वारा इलेक्ट्रॉन निकिरी वेंदा आहिनि। इलेक्ट्रॉन जो निकिरंदो आहे कंहिं बि एटम मां या मालिक्यूल मां, त उन ते चार्ज ठहंदो आहे जंहिंखे पाण आयन चवंदा आहियूं, आयन, ION, आयन। ठीकु आहे। सो उहो चार्ज जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उहा पॉजिटिव ऐं नेगेटिव में हूंदी आहे। यानी कि जुड़ जो जेको मथियों हिसो हूंदो आहे उहो पॉजिटिव चार्ज हूंदो आहे, जुड़ जो जेको हेठियों हिसो हूंदो आहे उहो नेगेटिव चार्ज हूंदो आहे। ठीकु थी वियो। हिते हणो तव्हां ब्रेक हिकिड़ो मिंट। ॿी ॻाल्हि, ॿियो कॉन्सेप्ट सम्झो त हमेशह पाणी काॾे वहंदो आहे, मथां ई लेवल खां हेठां ई लेवल तरफ़। हवा काॾे लॻंदी आहे, वधीक प्रेशर खां घटि प्रेशर तरफ़। ठीकु थी वियो। चार्ज कॾहिं फ्लो थींदो आहे, जॾहिं पॉजिटिव चार्ज वधीक हुजे, नेगेटिव चार्ज घटि हूंदो आहे। यानी कि ड्यू टू पोटेंशियल डिफरेंस। चार्ज में जॾहिं या कंहिं बि वर्क में वोल्टेज में पोटेंशियल हिकु हंधि वधीक आहे, ॿिए हंधि पोटेंशियल घटि आहे, त उन पोटेंशियल डिफरेंस जे करे करंट फ्लो थींदो आहे या चार्ज फ्लो थींदो आहे। करंट छा हूंदो आहे? करंट बेसिकली फ्लो ऑफ चार्ज आहे। ठीकु थी वियो। हाणे जॾहिं जुड़ अंदरि, जुड़ ज़ाहिर जुड़ हिते ज़मीन जे एटमॉस्फेयर में ई ठहंदो आहे, उते हवा बि मौजूदु आहे। ऐं हवा छा आहे? हवा इंसुलेटर आहे। इंसुलेटर छा हूंदो आहे? इंसुलेटर उहा शइ हूंदी आहे जितां करंट न गुज़री सघे। ठीकु थी वियो। पर जीअं रबड़ मां करंट न गुज़रंदो आहे, या काठी मां बि न गुज़रंदो आहे, या पाणी मां बि न गुज़रंदो आहे, पर जॾहिं पोटेंशियल डिफरेंस तमामु वधी वेंदो आहे, यानी हिकु पासे तमामु घणो चार्ज जमो थी वञे, ॿिए पासे चार्ज घटि हुजे, त पोइ उन मां बि हिकिड़े धमाके सां चार्ज गुज़रंदो आहे। यानी इंसुलेटर मां बि हिकिड़े धमाके सां चार्ज गुज़रंदो आहे। सो जुड़ ते अचूं था पाण हाणे, बादल ते या क्लाउड्स ते, या मींहुं जेको फॉर्म थिए थो, मींहुं जी फॉर्मेशन, क्लाउड फॉर्मेशन में जुड़ जे मथिएं हिसे में पॉजिटिव चार्ज ठही वियो, हेठे में नेगेटिव चार्ज। हाणे पॉजिटिव चार्ज जॾहिं तमामु घणो अक्यूमुलेट थी वेंदो आहे, जमा थी वेंदो आहे, त उनखे ज़ाहिर आहे फ्लो थियणो पवंदो आहे। छो जो डिफरेंस इन पोटेंशियल आहे। पॉजिटिव चार्ज यानी जुड़ जे मथिएं हिसे में वधीक चार्ज हूंदो आहे, हेठे में घटि हूंदो आहे। पर विच में छा हूंदो आहे? जुड़ हूंदो आहे या एयर हूंदो आहे। ठीकु आहे। एयर जो जेको पॉकेट आहे या एयर जो जेको पोर्शन आहे, उन ॿिन्ही चार्ज बैरियर्स जे दरमियान या विच में, उहो करंट खे रोकियो बीठो आहे फ्लो थियण खां। पर जीअं चार्ज जी लेवल वधी वेंदी, त उहो पॉजिटिव चार्ज हिकु बरस्ट ऑफ एनर्जी जे ज़रिए हवा खे फाड़े करे नेगेटिव सां वञी टकराईंदो। या नेगेटिव सां उहो चार्ज टकराईंदो आहे, त उन टकराव जे नतीजे में जीअं प्लस माइनस तव्हां तारूं पाण में तव्हां मिलाईंदव त धमाको थींदो आहे न। त जुड़ में जॾहिं पॉजिटिव चार्ज हवा जे बैरियर खे क्रॉस कंदो आहे, त धमाको थींदो आहे। ऐं पाण में जेके चार्ज मिलंदा आहिनि, त पोइ वरी बिजली चमकंदी आहे या रोशनी थींदी आहे। धमाको छो थींदो आहे? धमाको इन करे थींदो आहे जो उहो डिफरेंस जेको हूंदो आहे पोटेंशियल जो जुड़ जे मथिएं हिसे में ऐं हेठिएं हिसे में, उनखे गुज़रण जे लाइ हवा खे ब्रेक करणो पवंदो आहे। हवा जे मालिक्यूल्स खे ब्रेक कंदा आहिनि। उन ब्रेक करण जी सूरत में तमामु वॾो गोड़ या गाज जेके चवंदा आहियूं या ठकाव चवंदा आहियूं, उहो थींदो आहे। ठीकु थियो आहे। इन तरीक़े सां खिवण ठहंदी आहे। ऐं खिवण या थंडर जो प्रोसेस ईअं आहे। बेसिकली फ्लो ऑफ चार्ज आहे फ्रॉम पॉजिटिव टू नेगेटिव, पर विच में इंसुलेटर हवा जे इंसुलेटर खे टोड़ण जे करे आवाज़ ठहंदो आहे, जेकी गाज चवंदा आहियूं पाण। ऐं पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्ज पाण में मिलंदा आहिनि, त पोइ वरी स्पार्क थींदो आहे, बिजली चमकंदी आहे, जेकी खिवण चवंदा पाण सिंधी में। ठीकु थी वियो। हाणे इहो क्वेश्चन, कुझु इलाइक़नि में खिवण वधीक थींदी आहे, कुझु में घटि छो थींदी आहे? हाणे इन जा ॿ टे रीज़न्स आहिनि। मां रीज़न त खोड़ आहिनि, 5-8 ॾह आहिनि, पर मां हिकु ॿ आसान ज़बान में तव्हांखे एक्सप्लेन कयां थो। त नॉर्मली तव्हां ॾिठो हूंदो, खिवण जेका आहे ऊन्हारे में थींदी आहे, सियारे में घटि थींदी आहे। हाणे इन जो सां कहिड़ो तालुक आहे? हाणे ऊन्हारे में धरती जो टेम्परेचर या सतह जो टेम्परेचर लॻभॻि घणो हूंदो आहे? 40 डिग्री जा। पहिरें जी मां ॿुधायो पुराणे वीडियो में 50 डिग्री ते हूंदो आहे। ऐं मथे टेम्परेचर हूंदो आहे, घटि हूंदो आहे, मे बी माइनस में हुजे या चंद डिग्री हुजे। नॉर्मली माइनस में हूंदो आहे,
10 किलोमीटर या 8 किलोमीटर एतिरी हाइट ते माइनस में टेम्परेचर थी वेंदो आहे। सो डिफरेंस इन टेम्परेचर जे करे खेवण खे सपोर्ट मिलंदी आहे। यानी कि हिकु ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि इहा त ऊन्हारे में जेको गिम जी लेवल आहे, मिक़दार हूंदो आहे, उहो सरफेस ते ज़मीन ते तमामु घणी हूंदी आहे, त उहो गिम बि फैक्टर थींदो आहे खेवण में ठहण में। सियारे में गिम न हूंदी आहे, नॉर्मली जुड़ हूंदो आहे, उहो कंबाइंड जुड़ हूंदो आहे, यानी कि पूरे इलाइक़े में हूंदो। मिसाल तौर ऊन्हारे जो मींहुं तव्हां ॾिसंदो त माना सखर में पए थो त माना खैरपुर में न हूंदो, हैदराबाद में पए थो पर कराची में न हूंदो। पर जेको सियारे जो मींहुं हूंदो आहे मजमूई तौर ते उहा क्लाउड फॉर्मेशन मुकमिल हूंदी आहे, यानी कि केतिरा ई 100 किलोमीटर ड्रिगो ऐं वेकिरो सिस्टम हूंदो आहे। ऐं हेठां ज़मीन ते टेम्परेचर घटि हूंदो आहे। मे बी सियारे में जॾहिं मींहुं पवंदो आहे सिंध में बि टेम्परेचर 15 डिग्री ताईं पहुची वेंदो आहे। त 15 डिग्री ऐं सम्झो 0 डिग्री में 15 डिग्री जो फ़र्क़ु आहे, ऐं ऊन्हारे में 50 डिग्री ऐं 0 डिग्री 50 डिग्री जो फ़र्क़ु आहे। हिकु इहो फैक्टर थींदो आहे खेवण सियारे में न थियण जो ऐं ऊन्हारे में घणा थियण जो। ऐं जो खेवण किरण जा वाक़िया आहिनि उहो डिपेंड कंदो आहे त क्लाउड फॉर्मेशन ऐं स्टॉर्म फॉर्मेशन कहिड़े तरीक़े जी आहे। कुझु इलाइक़ा दुनिया में मशहूरु आहिनि, जीअं अमेरिका जी स्टेट ऑफ फ्लोरिडा, उते तमामु घणी खेवण किरंदी आहे। हाणे थर में जेको आहे खेवण किरण जा जेके रीज़न आहिनि उहे आहिनि धरती जो गरम हुजणु तमामु घणो। मिसाल पाकिस्तान माना इन जनरल टेम्परेचर खणी सिंध में, लाड़काणे में या नवाबशाह में या जेकबाद में 50 डिग्री थींदो आहे, थर में 48 हूंदो फ़र्ज़ु कयो। पर जेका ओवरऑल जेका लैंड डिस्ट्रीब्यूशन आहे, वारी आहे न, वारी जे करे हीट तमामु घणी हूंदी आहे उते। त हीट जेका हूंदी आहे ऐं क्लाउड फॉर्मेशन में ऐं यानी कि जुड़ में गर्मीपद ऐं ज़मीन ते गर्मीपद में जेको डिफरेंस आहे उहो वधीक हूंदो आहे, जेको खेवण जे किरण खे सपोर्ट थो करे। उहा ई खेवण धारा डिगड़ी में घटि किरंदी आहे, हैदराबाद में घटि किरंदी आहे। ऐं ॿियो रीज़न हूंदो आहे जबल, उहे जबल थर में न आहिनि, उन ते वरी बाद में ॻाल्हाइबो। त खेवण किरण जो तरीक़ो, ठहण जो तरीक़ो तव्हांखे मां ॿुधायो, ड्यू टू डिफरेंस इन पोटेंशियल चार्जिस जो पाण में डिफरेंस ऐं उन्हनि जो हवा जे बैरियर खे टोड़े करे हिक ॿिए सां मिलणु, पॉज़िटिव ऐं नेगेटिव चार्ज जो। ऐं थर में बिजली छो थी किरे पई, इन करे जो लैंड डिस्ट्रीब्यूशन हिकु अहिड़ी आहे त उते जेको लैंड टेम्परेचर आहे, यानी ज़मीन जो टेम्परेचर जेको आहे तमामु घणो हूंदो आहे एज़ कंपेयर टू मैदानी इलाइक़ो आहे या किथे फसल आहिनि या समुंड आहे या पाणी आहिनि। इहे थी वियो ॿ रीज़न। टियों रीज़न जेको मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां पियो त जेको क्लाउड फॉर्मेशन जे करे खेवण जी इंटेंसिटी वधी ईंदी आहे। यानी कि जेको सियारे जे क्लाउड फॉर्मेशन आहे उहा डिफरेंट हूंदी आहे, ऊन्हारे जी क्लाउड फॉर्मेशन डिफरेंट हूंदी आहे। यानी जुड़ ठहण जो जेको तरीक़ेकार आहे या स्टॉर्म ठहण जी जेको तरीक़ेकार आहे, सियारे में अलॻि हूंदो आहे, ऊन्हारे में अलॻि हूंदो आहे। उन करे खेवण सियारे में घटि किरंदी आहे, ऊन्हारे में वधीक किरंदी आहे। ठीकु थी वियो। बाक़ी इनमें जेके कुझु रिलेटेड प्रॉब्लम्स आहिनि या मसइला आहिनि या साइंटिफिक लॉस आहे जेके कमु कनि था, उहे वरी तव्हांखे ॿिए कंहिं वीडियो ॿुधाईंदासीं। ठीकु थी वियो। थैंक यू।